उहा ॿिए नंबर जी ॻाल्हि आहे। जीअं जय आहे, हिकु दफ़ो मूंसां विढ़ी पई अहिड़ो मूंखे चई जे तूं पंहिंजे पीउ जो पुटु हुजी, पंहिंजे पीउ जो पुटु हुजी त अॼु खां पोइ मूंसां न ॻाल्हाइजे। चैलेंज करे विधई, जे ॻाल्हाए थो त मां ॿिए जो पुटु थो थी वञा। मूं बि चयोमांसि जे जीअरा जिन जे तूं बि पंहिंजनि माइटनि जी औलाद हुजी त तूं त मुंहिंजे पासे शिकिल बि न कजां, हा निहार जा बि न। हूअ बि ज़िद ते, मां बि ज़िद ते 15 ॾींहं गुंगा थी गुज़ारियासीं। न को हूअ ॻाल्हाए न को मां ॻाल्हायां, पर हाणे मायुनि खे ॻाल्हाइण ज़रूरी आहे। मायुनि खे माठ करे विहारण ॼण वॾे में वॾी सज़ा ॾियण आहे। हा अधु कलाक माठ करे वियनि न ॿूसाट जी वेंदियूं, हा ॼण महीने खनि विर्त था लथियूं आहिनि। पोइ हाणे हुनखे ॻाल्हाइण त ज़रूरी खपे न। ऐं मूंखे बि ख़बर हुई ॻाल्हाईंदी केॾां वेंदी, हीअं नथी ॻाल्हाए, अॼु नथी ॻाल्हाए, राति जो न ॻाल्हाईंदी, सुभाणे सुबुह जो पीउ खे मूंखां ॻाल्हाइणो पवंदो। छो जो मायुनि जी आदत हूंदी आहे, मर्द जेॾी महिल घर खां ॿाहिरि निकिरंदा न पोइ पुछंदी हेॾा भाॼी कहिड़ी ठाहियां, हा पोइ ठाहींदी भले पंहिंजे मर्ज़ीअ जूं, पर पुछी इहा आग लाहींदी। मुंहिंजो सुबुह जो पुछंदी, हीअ बि होशियार। हा सुबुह थियो, मां बि सनानु पाणी करे ऐं खीर पी करे वञा पियो जीअं दुकान ते। मुंहिंजो छोकिरो बीठो अथव, नंढड़ो मुंहिंजो छोकिरो 5 साल 6 साल जो, उन खे थी चए बेटू पप्पा खां पुछी सॼी भाॼी कहिड़ी खाईंदो। वाह होशियार जी धीअ, एॾो अकुल तो में अची किथां में। हूअं त चवंदा आहिनि भई ज़नानो अकुल ॾाई खुड़ीअ में सिज लथो सोजरो चट, हिन में अकुल किथां अची वियो। बिट्टू वर्गो मुंहिंजे पासे ॻिची कई, मुंहिंजो पुटु मूं ॿुधो बसि। हाणे माणे खे चई, मां बि उन जीअं आंटा सड़नि इन करे अहिड़ियूं किनियूं किनियूं भाॼियूं ॿुधायांसि। जया मूंखे गोगड़ू तरे ॾिजां, गोगड़ू त वरी ॻोल्हण में महीनो खां लॻी वञेसि। हा या चिबड़नि जो सांधाणो खाइणो आहे, मानस ई कोन ॿुधाईंदा चिबड़। पर परे बि ज़िद ते हुआसीं न, इन करे 15 ॾींहं कोन ॻाल्हायोसीं। हाणे हिकु दफ़ो ओचितो मां घर आयुसि, को वापारी आयो, हुनखे पेमेंट करणी त पेमेंट घर पियल हुई, पेमेंट घरां खणण जीअं आयुसि, हिन को संदसि लाइ चांहि रखी। चई हाणे आयो आहे सरगी त मुंहिंजे हथ जी चांहि जो अधु कोप पी वञे। ईअं त चए दयालू हूंदियूं आहिनि न। हा हा भॻवान जो कसम, हा दया वरी जेका इन्हनि खे पए। सो हाणे चांहि जो पुछणो आहे, छोकिरो मुंहिंजो वेलो ट्यूशन ते, हाणे पुछे कंहिंखां, कीअं पुछे। मां त खणी पेमेंट जीअं लहां पियो ॾाकण मां रड़ कई। चई हेॾा बिटू पप्पा खां पुछीसि चांहि पीअंदो छा। ए मुंहिंजो जिन चरियो थी सम्झी, बिटू आहे किथे ॾी। हा चई पर तव्हां त ॿुधो न। ए पुछ मूं ॿुधो त सिधो मूंखे चओ न, बिटू जॾहिं आहे ई कोन त उन ग़रीब खे विच में आणी छो थी। चई त जॾहिं ॻाल्हाइण बंदि आहे त पोइ छा कयां। मुंहिंजो पर ॻाल्हाइण बि बंदि आहे त बिटू बि त कोन्हे, सिधो चओ न मूंखे। चई ॻाल्हाइण बंदि आहे, मां कीअं ॻाल्हायां तव्हां, तव्हांखे कीअं पुछां भई चांहि पीअंदा छा। मुंहिंजो चिठीअ में लिखी ॾे न, हुन में ॻाल्हाइण ई कोन पवंदई। चिठी लिखी ॾे, चांहि पीअंदा छा। जे मूंखे पीअणी हूंदी त मां लिखंदुसि हा, जे न पीअणी हूंदी न। ठीकु आहे, 15 ॾींहं वरी चिठियुनि ते पहली चंडी। ज़िद्दी बि अहिड़ी, भॻवान जो कसम तोबा। 15 ॾींहं वरी चिठियुनि ते। सनान ते वञा पुछंदी वॻो कहिड़ो कढां, चिठी दे। मां वरी भॻवान को किना किना वॻा ॿुधायांसि, मुंहिंजो अॼु चढो पाए निकिरंदुसि। चढे ते गंजी जीअं आंटा सड़नसि न, ॻाल्हाइण कीअं चालू कंदी। हीअ बि बेशर्मी अहिड़ी माना पकी। हाणे हिकिड़े ॾींहुं कुदरती मुंहिंजी सुबुह जी ट्रेन हुई, मूंखे हेॾा ई अचिणो, बिलासपुर में प्रोग्राम हो त हीअ जेका हावड़ा एक्सप्रेस हींअर उतां राति जो 12 बजे हलंदी आहे, तॾहिं सुबुह जो 9:20 ते हलंदी अहमदाबाद मां। हाँ 9:20 ते अहमदाबाद में गाड़ी पकड़नी है तो पालनपुर में जैसे 5 वाली ट्रेन पकड़िया। 5 वाली ट्रेन पकड़न लाइ 4 बजे तो था तो चिट्ठी लिखी दी मास पानी पेटी बेटी ठाए रखियम जया मुझे सुबह 4 बजे उतार जा। उन चिट्ठी पढ़ी ठीक है गिची लोडे चिट्ठी रखी छड़ी मां जेडी माल सुबह हो हाँ तो बेचैन तो थी सुनी पियुसि जेडी माल अख खुली दिसां 8:30 उते ही थी विया 4 बजे चयो मास सुबह न कोन उथारियो पाणे अख खुली पो त वठी बुछड़ो कह मां मुझो बुछड़े बुण जी जडे मु तोखे रात चिट्ठी लिखी दिनी तू मुके सुबह जो 4 बजे उथार जा तो उथारी छो कोन
जी रड़ियूं छाजी तो करी रे हां माइट मो थई या छाजो रड़ियूं लगाए वेठो मुझे मुंह तो के जय रात मुंह तो के चिट्ठी लिखी दी है तू मुके सुबह 4 बजे उथार जा हिए बा खां ये गीले वठी दी अंदर बेडरूम में व्याणो पियो बेड ते व्याणो खई चे ही छा दसा तो 4 चिट्ठियूं पयूं एकड़ी ते लिखियल हो ना 4 बजी या तो उथणो हो तो उथो मरी वियासी बी चिट्ठी ते ना 4:30 थिया तो पो रड़ियूं न कजो 3 चिट्ठी ते 5:20 जी गाड़ी थव हाने 5 थिया थव हींअर डोड़ पाए पकड़े सघो था चौथी चिट्ठी ते नथो थी तो धूड़ वेठो पाए मां बि सुमा पो मुई पेरे पई करे मुई ॻाल्हाइण शुरू कयो पंखो तो वठणो ही कोने न पंखो वरतो माना जण फाथो हा हकीकत सभिनी लोड़े हूंदो हा ॾिसो मायूं कीअं ख़ुशि थियूं थी मर्द वीचारा ॿूसा थियल पिया खिलनि ऐं खिलनि बि पिया ॼण ओधर ते पिया खिलनि मायूं पासे में वेठियूं छा कनि खिलनि बि कंहिंजे साम्हूं त पेरे पाण में मज़ो थो मां पाण पेरे पई करे ॻाल्हाइण शुरू करे कहिड़ी धूड़ पाइजे जा नथो पुॼी सघिजे मायुनि सां